लोचियां थी ला हद में हादी लहान हद। ला हद में माना ला मकान में, जिथे हद हिसाब ही न आहे, ला हद जंहिंजी हद ही न आहे। लोचां थी ला हद में हादी लहान हद। हाणे हद पूरी कोन थी थिए त किथां हुनखे ॻोल्हियां। चए थो सुपिरियां जे सूंहं जो न को कद न मद। हुनजी वरी सूंहं बि अहिड़ी बयानु कई अथई त पोइ चए थो त ॻोल्हियां बि थो लभो बि कोन। पोइ हेतिरे सूंहं जो जेको ज़िक्र कयो अथई केॾो आंदई। हिते सिकण बेअदद, वरी हेठि लाइन में वरी ॻाल्हि वाज़े कई। तसवर जी ॻाल्हि आहे त उते सूंहं केतिरी हूंदी, इहा तसवर जी ॻाल्हि आहे। चए थो हिते सिकण बेअदद माना एतिरी सिक आहे जंहिंजो ॻाणाटो न आहे। अदद, अदद लफ़्ज़ चइबो आहे ॻणण वारे खे। वन हिकु अदद, ॿ अदद, टे अदद। चए थो हिते सिकण बेअदद, हुते पिरीअ परवाह नाहे का। हुते पिरीअ खे परवाह ई न आहे, असां त सिकूं था पिया। हीअ अलाह जी ॻाल्हि आंदी अथई। दोस्तो, शाह साहब जो बैत सुठो लॻो हूंदो में तव्हांखे लाइक कयो। शाह जे पारखुनि खे रिक्वेस्ट आहे त उहे ज़रूरु कमेंट कनि त तशरीह सही आहे या न। हादी लहान हद, हादी ते कंहिंखे थो चवे, मुर्शिद खे, महबूब खे या अलाह खे। रहनुमाई कयो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी बोली।